छोरी मूंखे तोखां हिकु ॻाल्हि पुछा करणी आहे। जी पुछो। छा तूं टिकटॉक ठाहींदी आहीं? हा ठाहींदी आहियां मिड़ेई कॾहिं कॾहिं। कॾहिं कॾहिं या रोज़? तव्हांखे कंहिं ॿुधायो? गुलशान ख़ासकेली ऐं ज़ाहिद खोसो तुंहिंजा स्टेटस रखंदा आहिनि। मां टिकटॉक इन करे ठाहींदी आहियां छो त मूंखे मशहूरु थियण जो शौक़ु आहे। बसि वधीक मूंखे ख़बर कोन्हे। तव्हांजे मशहूरु थियण जे शौक़ में असांजा नौजवान ॾींहं ॾींहं कमज़ोर थींदा वञनि। इहो वरी कीअं? ही ॾिस, लियाकत चंड, आरफ खोसो, इम्तियाज़ मलाह, बबलू बादशाह, रेहान खोसो सभु ॾिस। इहे सभु पैकेज कराए कराए थकिजी पिया आहिनि टिकटॉक हलाइण जे चकर में। अगरि तोखे मशहूरु थियण जो एतिरो शौक़ु आहे न त पोइ मूंखे ॿुधा, मशहूरु तोखे आउं कंदुसि। बसि कुझु कमु करिणो पवंदो, ॿियो कुझु न। थोड़ा मां अहिड़ी छोकिरी थोरो ई आहियां जो मूंखे ईअं थो चवीं। मूंखे कहिड़ी ख़बर तो जहिड़ा हरामी माण्हू आहिनि जेके मुंहिंजी सपोर्ट त कोन कंदा, पाण मूं में किनियूं नज़रूं विझी वेही रहंदा। हाणे मूं तौबा कई आहे टिकटॉक खां। वरी बि कॾहिं शौक़ु थिए त पोइ मूंखे ॿुधाइजांइ।